नाज़रीन, दोदापुर वेझो ताजा शाख वटि पुलिस कार्रवाई कंदे 7 अगवाननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान गैर कानूनी तौर सिंध में दाख़िल थींदड़ 7 अगवाननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल अफ़गाननि वटां पैसा ऐं मोबाइल फ़ोन हथ कया विया आहिनि। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया दोदापुर मां। दोदापुर वेझो ताजा शाख वटि पुलिस कार्रवाई कंदे 7 अगवाननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त कार्रवाई दौरान गैर कानूनी तौर सिंध में दाख़िल थींदड़ 7 अफ़गाननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल अफ़गाननि वटां पैसा ऐं मोबाइल फ़ोन हथ कया विया आहिनि। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर मुख़्तियार ॾहाणी। जी मुख़्तियार, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुलु, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। दोदापुर जो पुलिस कार्रवाई कंदे गैर कानूनी तरसल 7 अख़वाननि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। दोदापुर पुलिस ताजा शहर गश्त दौरान बग़ैर वीज़ा जे गैर कानूनी तौर बलोचिस्तान खां सिंध में मज़दूरी ऐं महिनत लाइ दाख़िल थियल गैर कानूनी तरसल 7 अख़वाननि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार थियलनि में नूर मोहम्मद, अब्दुल करीम, फज़लुद्दीन, जलालुद्दीन, फैज़ुल्लाह, दादुल्लाह, अमानुल्लाह के गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियलनि मां अख़वाननि वटां पैसा ऐं मोबाइल फ़ोन बि पिणु हथ करण जी दावा कई आहे। जिन गिरफ़्तार थियल 7 ई अख़वाननि ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। जी मुख़्तियार, अव्हां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति आगाह करण लाइ।